अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। इमरान खान अॼु राति हुकूमत ख़िलाफ़ एहतजाज जो सॾु ॾेई छॾियो। ट्विटर ते जारी कयल बयान में इमरान खान चयो आहे त संदन हुकूमत माण्हुनि जे जलसनि धरणनि ऐं रैलियुनि खां न रोकियो, छाकाणि त हू जमहूरियत लाइ पुरज़म आहिनि। हू पंहिंजे समूरनि माण्हुनि खां मुतालबो करे थो त इशा जे निमाज़ खां पोइ पंहिंजे शहरनि ऐं इलाइक़नि में हुकूमत ख़िलाफ़ एहतजाज कनि। को ग़लतफ़हमीअ में न रहे, हू अॼु सियालकोट ज़रूरु वेंदो। इम्पोर्टेड हुकूमत सियालकोट में इश्तिहाल अंगेज़ी कई। हुकूमत जेको कुझु कयो आहे इहो गैर मुतवक़ा न हो। ज़मानतुनि ते आज़ाद जवाबदारनि जे टोले सदाईं फाशिस्ट हरबा इस्तेमालु कया आहिनि। इमरान खान की सियासत के 5-6 सालों को देखें तो पहले इसका नाम पड़ा तालिबान खान, फिर उसका नाम पड़ा बुज़दिल खान। सिलेक्टेड का लफ्ज़ इस्तेमाल किया चेयरमैन साहब ने, क्या सुपर हिट हुआ और क्या इसके ऊपर फिट बैठा। नालायक का नाम कैसा फिट बैठा, नाइल का नाम कैसा फिट बैठा, बोरान खान का नाम इसके ऊपर कैसा फिट बैठा, तोशा खान का नाम कैसे फिट बैठा। चूंकि अब ये इसके ख्वाब में आ गया कि एटम बम होना चाहिए, तो फिर इसका नया नाम है बम खान, और ये भी मेरे ख्याल में फिट हो जाएगा इसके ऊपर। सईद गनी इमरान खान के बम खान करार ॾेई छॾियो। सूबाई वज़ीर सईद गनी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त इमरान खान मुल्की सलामतीअ लाइ ख़तरो आहे ऐं मुल्क में ॾिफेड़ पैदा करण जी कोशिश करे रहियो आहे। इमरान खान इदारनि खे तकरारी बणाइण जी कोशिश न करे इक़्तिदार मां निकिरण खां पोइ ज़हनी तवाज़ुन विञाए चुको आहे। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सईद गनी चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी जी अवामी मार्च खां पोइ इमरान खान जी हुकूमत ख़तम थी। बिलावल भुट्टो ज़रदारी जी कराची एयरपोर्ट ते आजियां कई वेंदी। कराची में थियल दहशतगर्दी जी मज़म्मत कयूं था। कराची यूनिवर्सिटी हमले में मुलविस जवाबदारनि खे सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। परॾेही मामलनि जे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त चीनी उस्तादनि जे मारिजण ते खेसि अफ़सोस आहे। चीनी शहरियुनि जी सिक्योरिटी यकीनी बणाई वेंदी। माज़ीअ में बि दहशतगर्दी जो मुक़ाबिलो करे कामयाबी माणी। पाक चीन दोस्ती जे दुश्मननि खे बख़्श न कयो वेंदो। हुकूमत पेट्रोल ते ॾिनल सब्सिडी मरहलेवार ख़त्म करण जो फ़ैसिलो करे छॾियो। अॼु हतमी फ़ैसिलो कयो वेंदो। 16 मई ते पेट्रोल जे क़ीमतुनि में वाधि जो ख़दशो। पेट्रोल जी क़ीमतुनि में 10 रुपया फ़ी लीटर ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में 15 रुपया फ़ी लीटर वाधि जो इम्कान। ओगरा अॼु समरी वफ़ाक़ी हुकूमत खे मोकिले छॾींदी। ओगरा हुकूमत खे पेट्रोल में इस्मनि ते वधंदड़ सब्सिडीअ खां आगाह करे छॾियो। हतमी फ़ैसिलो नाणे वारी वज़ारत वज़ीर आज़म सां सलाह मशवरे सां कंदी। सियालकोट में पीटीआई जलसे जो हंधि मसीह बिरादरी जे एहतजाज बाद तब्दील करे छॾियो। पीटीआई पारां बिना इजाज़त जे जलसे जी तयारियुनि ते पुलिस कार्रवाई। उस्मान डार समेत केतिराई पीटीआई कारकुन गिरफ़्तार। पुलिस क्रेन जी मदद सां सीआईटी ग्राउंड मां जलसे जो सामान हटाए छॾियो। पुलिस कार्रवाई ख़िलाफ़ पीटीआई कारकुननि जो एहतजाज। पंहिंजी बेमक़सद सियासत ऐं फितनेबाज़ी कंहिं ॿिए हंधि वञी करियो। जलसे लाइ पूरे सियालकोट में अव्हां खे चर्च खां सवाइ ॿी का बि जाइ न मिली। हुकूमत जी अवलीन ज़िम्मेवारी समूरनि अक़लियतुनि जे हक़नि जी रखवाली करणु आहे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ पंहिंजे ट्वीट में चयो आहे त चर्च जी ग्राउंड में जलसो मसीही बिरादरी जे इबादतगाहनि जी तौहीन आहे। मसीही बिरादरी केतिरनि ई ॾींहंनि खां उन ते एहतजाज करे रही हुई। जलसो करण ते पीटीआई जो हक़ आहे, पर मज़हबी जज़्बनि खे छीहो रसाइण संदन हक़ नाहे। उन जो खेनि इजाज़त न ॾिनी वेंदी।
हाणोकी हुकूमत फाशिस्ट है। जलसे की इजाज़त न मिली तो लॉन्ग मार्च जो ऐलान करे सघिजे थो। शेख रशीद चयो आहे त हाणोकी हुकूमत डिक्टेटर हुकूमत खां बि अॻिते निकिरी वई आहे। माण्हू लॉन्ग मार्च तरफ़ वञी रहिया आहिनि। जल्द ऐलान थी सघे थो। ताक़त जो इस्तेमाल कयो वियो त PTI वधीक उभरंदी। 17 खां 18 मई ताईं PTI जूं गिरफ़्तारियूं शुरू कयूं वेंदियूं। हुकूमत अनारकी तरफ़ वधी रही आहे ऐं मुल्की हालतूं ख़राब करणु चाहे थी। मुल्क ॾिफण ॾांहुं वधी रहियो आहे ऐं डिफॉल्ट थियणु वञी रहियो आहे। ईंदड़ 15 ॾींहं अहम आहिनि। सिहत खाते पारां इस्लामाबाद, कराची, लाहौर जे हवाई अॾनि ते अॼु खां कोरोना रैपिड टेस्टिंग जो फ़ैसिलो। रैपिड टेस्टिंग जो फ़ैसिलो ओमिक्रॉन जी नई क़िस्म साम्हूं अचण बाद कयो वियो। सिहत जे वफ़ाक़ी वज़ीर अब्दुल क़ादिर पटेल जे हिदायतुनि ते रैपिड टेस्टिंग जो फ़ैसिलो कयो वियो। भारतीय राजधानी नई दिल्ली में 4 माड़ इमारत खे बाहि लगी वई। 27 ॼणा सड़ी फोत, 12 ज़ख़्मी थी पिया। भारतीय फायर ब्रिगेड खाते जो चवणु आहे त मोकंडा वारे इलाइक़े में हिकु कारोबारी इमारत खे शॉर्ट सर्किट सबबि बाहि लगी वई, जंहिं पूरी इमारत खे पंहिंजी लपेट में आणे छॾियो। 70 खां वधीक माण्हू इमारत में मौजूदु हुआ। फाथल माण्हुनि खे दरियुनि जा शीशा भञी रस्सीअ जी मदद सां ॿाहिरि कढियो वियो। बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो आहे। 2 ॼणनि खे बाहि ॾियण जे शक में गिरफ़्तार बि कयो वियो आहे। लाड़काने भरिसां हादिसो, 2 ॼणा फोत, 2 ज़ख़्मी। वगण बाईपास वटि टायर ब्रस्ट थियण सबबि कार कल्टी थी पई। हादिसे में अरबेली ख़ातून ऐं 7 वरनि जी काइनात थॾे ते ई मरी ॾिनो। ज़ख़्मियुनि खे चांडका इस्पताल लाड़काने मुंतक़िल कयो वियो। सिजावल में राइस मिल मां नौजवान जो हथ पेर ॿधल लाश जी सुञाणप पप्पू उर्फ दीवान नरेश कुमार थी। पुलिस मड़ इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस मूजिब वाक़े जी जांच जारी आहे। मुल्क जे अक्सर इलाइक़नि में मौसम अॼु बि ख़ुश्क ऐं गरम रहंदी। मौसमियात खाते जो चवणु आहे त मुल्क जा मैदानी इलाइक़ा सख़्त गर्मीअ जी लिपेट में रहंदा। कराची में अॼु सख़्त गर्मीअ जी पेशन गोई। गर्मी पद 40 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुचण जो ख़दशो। शहरनि खे सुबुह 11 वॻे खां शाम 4 वॻे ताईं घरनि खां ॿाहिरि न निकिरण जो मशवरो। मौसमियात खाते हैदराबाद, बदीन, मीरपुर ख़ास, उमरकोट, सांगड़ में गर्मी पद 46 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुचण जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो।